जी काफ़िलो ही आज़ादारी इमाम हुसैन इस्लाम जो आहे ये असांखे माना एतिरी अहमियत असांजी काफ़िले जी आहे जो असां चवंदा त असांजो हर ॻाल्हि इन आज़ादारी में गुज़रे ऐं जीअं त असां ज़ुलझना बि तयारु करे ऐं इन रूटनि ते दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त मौला हुसैन सां असांजी एतिरी मोहबत आहे। काफ़िलो माशाअल्लाह पंहिंजे रवायती अंदाज़ सां टाइमिंग से पूरे टाइमिंग से हले पियो ऐं हलंदो रहंदो। हींअर बुखारी ते पहुतो आहे। हितां खां पोइ जेको आहे सो चौक ते मजलिस थींदी। मजलिस थियण खां पोइ राति 12 बजे वरी मोटी वञी इमाम बारगाह में इख़्तिताम पसीर थींदो। ऐं अलाह कयो जो हर शइ पंहिंजे आर्डर में पई हले, सफ़ाई बि ठीकु पई हले, सिक्योरिटी बि ठीकु आहे ऐं माण्हुनि जो तावन बि ठीकु आहे। हिते हर मक्तब फ़िक्र जो माण्हू असां सां गॾु जुलूस में बि आहे ऐं हू नज़र न्याज़ में बि आहे, सबीलुनि में बि आहिनि। असां वटि का अहिड़ी तफ़रीक़ जी ॻाल्हि आहे कान। सभु को इमाम हुसैन खे पंहिंजो इमाम पियो सम्झे ऐं इंशा अल्लाह ताला इहो हलंदी रहंदी इहा ॻाल्हि ता क़यामत ताईं। क्या सिर्फ मुसलमान के प्यारे हुसैन, चरखे नोए बशर के तारे हुसैन, इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम को मुकारेगी हमारे हुसैन। असा हुसैनी काफ़िलो पेर उघाड़ा, मथे उघाड़ा, कपड़ा कारा, ही जेके असांजा रूट आहिनि से हलंदा रहंदा। इंशाअल्लाह ही आज़ादारी नंढे हूंदे खां असां बचपन खां इहा मौला जी आज़ादारी असांजा सॼी दुनिया में आज़ादारी हले पई। इंशाअल्लाह ताला मौला हुसैन ज़िंदाबाद आहे, यज़ीद मुर्दाबाद आहे।